के हवाला करे पिया वञो बाबा वञा पियो पकोड़ा ऐं समोसा वठण पकोड़ा ऐं समोसा वठण हा कंहिंखां यार असांजो दोस्तड़ो आहे हा ओ नालो अथसि न इहो जेको वेंदो आहे फाटक खां स्टेशन रोड ओ इहो हा हा इन ॾे पियो वञा हा पर यार ॻाल्हि त ॿुध ॿुधा ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह समोसनि में ऐं पकोड़नि में बेसण ऐं मसालो अलाए कहिड़ो था विझनि पर मूं ॿुधो आहे त इहो जेको स्टेशन ते पकोड़ा ऐं समोसा खपाईंदो आहे हा इहो को नए क़िस्म जो मसालो थो ठाहे तोखे का ख़बर आहे बिल्कुलु वॾी ख़बर आहे वॾी ॼाण आहे ऐं उहो मां त आहियां अरे यार हेॾे साईं मारे छॾी माना त मतिलब आहे त तूं सुञाणी कोन थो यार मारे छॾी हाणे ॿुधजां संबोसनि में पकोड़नि में हाणे ॿुधजां पर वरी मां तोखे रिपीट करे पुछंदुसि त तूं मूंखे ॿुधाइजां हा हाणे नाड़ के पोड़ के चिले नाड़ के पोके चिले हाणे पोके न नाड़ के पोड़ के चिले पोके नाके हाणे चिले मां किथे वञा साईं अञा मसाला परे आहिनि साईं साईं मसाला ने रेल गाॾी आहे साईं रेल गाॾी आहे बहरहाल हाणे बीह भला हल इहो तोखे न ईंदो यार जवतरी जाफर खान लुबरू पंछी जाफर खान के तो सुञाणा पर लुकू पुछी केरा यार साईं ये मसाला ने संबोसने जा पकोड़न जा तॾहिं त टेस्ट आहे यार एड़ो नंढो मथियारो ठोकींदो ते चरियो तो कदी न लाका शूकू पछे लामा शुरू जाफर यार जाफर के सुञाणा डेकोरेशन जो दुकान अथसि बाक़ी पुछो केरा जवतरी खे सुञाणी जवतरी हा साईं पाड़े में रहंदी आहे हा उहा छा कंदी आहे उहा कपिड़ा सिबंदी आहे रुकी कपिड़ा सिबंदी आहे हा हा पोइ जाफर खान लुबरू भला लुबरू के हा लुबरू स्टेशन खां रहंदो आहे अच्छा हा 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 ता माइटो तो मूंखे ख़बर बाबा सुञाणे अच्छा हा 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 बाबा तूं यार तूं हाणे ॻाल्हि ॿुध हा। हाणे हलूं था हेॾे यार ते नारे ठीकु आहे हा नाज़रीन हाणे असां थोरो दोस्त सां मिली अचूं असांजी थोरो गपशप जे ॾिठी कोन तव्हां ॿुधिजो पकोड़ा वकोड़ा खाइजो समोसा खाइजो मां रमज़ान अचे थो रोज़ा रखिजो महिरबानी अस्सलाम वालेकुम या अली मदद मौला अली मदद सयो इहो जाफर लुबड़ू ऐं चुबड़ू इहे मसाला तव्हांजे ॻोठ में हूंदा आहिनि जे हुजनि त उहो कमेंट में ॿुधाइजो लुबड़ू लुबड़ू जाफर पंछी गॾाडो रवलती पंछी, छमक कारो गॾाडो। मसालो नज़र में त तूं मां ॿुधणो